शहजादकोट में 4 दिन पहले होने वाली बारिश का पानी शहर के मुख्तलिफ इलाकों में मौजूद होने के बायस शहरियों के लिए अजाब के बराबर है, जबकि नशेबी इलाकों में बारिश का पानी आज भी तालाबों की सूरत में होने के बावजूद म्यूनसिपल चेयरमैन को नज़र नहीं आ रहा। जबकि गड़ी खैरो रोड, मस्तोई मोहल्ला, अलाहाबाद, हीराबाद, शाही बाज़ार, रेशम गली, दोस्तली रोड, खुशदार चौक और नेशनल बैंक के सामने वाले इलाकों में बारिश का पानी गंदे नदी नालों के पानी में मिक्स होकर शहरियों के लिए किसी सर दर्द से कम नहीं है। बरसात थियो आहे, हिमल ताणी जेको आहे न सुकियो न आहे। गॾा गाॾे वारा अचनि था वीचारा पाणी जा, उहे गाॾा जेको आहे टंग थियनि था। एॾो हालत हाणे बि रक्शो जेको आहे न साम्हूं फाथो पियो आहे। जेको आहे सो ॿुधे न, औरतूं अचनि थियूं वीचारियूं, उहे किरी थियूं पवनि। एॾो हालात ख़राबु लॻो पियो आहे। ॾिसो त सही जेको आहे सो हाणे पाण त एसियुनि में सुता पिया आहिनि, सुकून में वेठा आहिनि। हिते त अवाम केॾो ज़लील थिए थो। हाणे इन खां कंहिंजो पुछा थींदो? हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो पहरो ॾे पियो, गवर्नर हुयो, उहो बि त बादशाह हुयो न। हाँ, केॾो राति जो पहरो ॾे पियो। हाँ, सिरांदी जे बदिरे जेको आहे सो सिर ॾेई सुम्ही पियो पए। जेको आहे सो छा थो चए, कुतो प्यासो वञे, सुभाणे मां उमर खां पुछा थींदो। इन हालत में बि जेको आहे सो अॼु हे हालत लॻो पियो आहे। केॾो जेको आहे ज़ुल्म आहे। हाँ, पूरी सिंध में जेको आहे सो जेको शहजादकोट में ज़ुल्म आहे न, काथे बि अहिड़ो ज़ुल्म न आहे। जेको आहे सो कुझु हिते रहिजी वेंदो, नवाबी हिते रहिजी वेंदो, सरदारी हिते रहिजी वेंदो, ख़ाली हथे हलियो वेंदो। जेको आहे सो ऐं क़बर में पुछा थींदो। जेको आहे सभु जेको बि माल गॾु कयो वियो आहे, जेको रखियो वियो आहे, हिन जो पुछा थींदो। शहर जेको आहे अॻे ई किन लॻो पियो आहे। वेतर बरसातनि में रहंदो किन थी वेंदो आहे। हिकु रोड रस्ता ख़राबु आहिनि, नालियूं बि ख़राबु लॻियूं पियूं आहिनि। ऐं वेतर गैस लाइन जी जेकी नयूं लाइनियूं विछायूं थियूं पाइपनि जूं, वेतर सॼा रोड रस्ता जेके ठहियल आहे कुझु उहे बि खोटे तबाह कया अथऊं। उन्हनि जी वजह खां बि कुझु किन ज़्यादा थी वियो आहे। जेको असांजो चेयरमैन साहबु आहे, उहो बि को अमल को एक्शन नथो खणे इन्हनि खॾनि जे बारे में। ऐं वेतर जेके हाणे हे रोड रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि, रस्का फासनि था, लेडीसूं किरनि थियूं ऐं कुझु घणा घणा बि तिरकी किरी था पवनि। लाज़मी इंसान आहे, उहो बि जानवर आहे, जेतिरो ज़ोर में हूंदो हणंदो। लेकिन असांजे हुक्मराननि खे को हया शर्म नथो थिए जो हे रोड रस्ता छा आहिनि। जबकि वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का कहना था कि म्यूनसिपल चेयरमैन की गलत पॉलिसियों ने शहर को गंदे नदी नालों के पानी में डबोकर रख दिया है। उनका मजीद कहना था कि मौजूदा म्यूनसिपल चेयरमैन ने साबिका सारे चेयरमैनों का करप्शन के हवाले से सारे रिकॉर्ड तोड़ दिए हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।